कहिड़ो खंड में जहाज पूरी अथई छा थियो इहो तूं मूंखां थी पुछई ॼण त तोखे का ख़बर ई न आहे। छॾे खणी साहिबा जे किसे खे वई त वई हाणे भला छा थींदो वञी को सीधो सामान वठी अच त मां मानी कयां देर थी थिए बुख बि ॾाढी लॻी आहे छॾे ने तॾहिं खे हीअ असांजे घर जी इज़त जो मामिलो आहे तोखे वरी मज़ाक थी लॻी। ॿियो भला मुंहिंजो वरी कहिड़ो कमु आहे हिन में छा छा चई तुंहिंजो कहिड़ो कमु आहे छा तुंहिंजो हिन घर सां ऐं हिन घर जी इज़त सां को बि वास्तो न आहे। नाहे मुंहिंजो वास्तो तव्हांजे घर सां पाण ॼाणो पंहिंजा कम। जेकॾहिं तुंहिंजो हिन घर सां वास्तो न आहे त पोइ मुंहिंजे घर मां निकिरी वञ को बि हक़ न आहे तोखे मुंहिंजे घर में रहण जो। मां चवां थो निकिरी वञ मुंहिंजे घर मां निकिर जा। छा थियो मां चवां थो निकिरी वञ घर मां मुंहिंजा। तूं काहे समझी छा है ये सब छा है छो चोरी किथे काढी सनेस बाबा ताली वञे हिन जो असां सां को बि वास्तो न आहे। ये कोन थींदो हीअ मुंहिंजे धीअनि जी आहे ऐं हिन घर जी मालिकाणी आहे। मां तोखे जे घर मां निकाली ॾेई सघां थो पर हिन खे न मां हिन खे वञणु कोन ॾींदुसि। ठीकु आहे त पोइ तूं हिनखे रहाए मां न रहंदुसि हिन घर मां ई थो हलियो वञा। जावेद ही न कर ॾिस मां ही हथ थी ॿधई मां हथ थी ॿधई ही न कर जावेद तुंहिंजी कावड़ जाइज़ आहे हिन मां ग़लति हुअमि मां त हमेशा बाबे सां ग़लति ई सलूक रखियो पर बाबा जो अॼु प्यार ॾिसी मुंहिंजी त अखियूं ई खुली वयूं आहिनि। मां ॿिन्हिनि खे हथ थी ॿधा मूंखे माफ़ कयो ऐं मां ॿीहर अहिड़ी ग़लती कान कंदसि कंहिंजो बाबा जो ऐं हिन घर जो फिकिर कंदसि। त पोइ ठीकु आहे उन त तोखे हिन ॻाल्हि जो अहसासु थियो आहे मूंखे हिन खां वधीक ॿी काई बि ख़ुशी न आहे पर मां छा करियां हिन वक़्तु मूंखे का बि ख़ुशी वणे नथी। बाबा वॾेरे छा चयो वॾेरे असरु ॾिनो आहे पुटु अलाह खे वाजिबु हूंदी बाबा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।